तू मुझे गैर मौजूदगी में मुझे घर में बैठो आई, वो भी टेके नहीं। हिकड़ी लची भटरी निवाए चिकट कड़ी चढ़ी दोसा चिकटा ची ची कदो तंदे ची ची अच्छी दाढ़ी अट्टो खरा अरे रे बुड्ढी नथी आई के डुब्बे में डुब्बी है ये है डिठे जो पाजे घर में करे खे बस कर तो क्या। अरे तू तो आई पीरन जो पिटल जो तो के रब साईं न्याणी जी औलाद कोन ॾिनी। चऊं तो साईं सच लगंदी पेरन खां वठी मथे ताईं मच छा कया का दिल में ॻाल्हि रखे भी नथो सघां न। अड़े तुंहिंजे धेरनि खां त सुठो आहे त दर पूरियल भला। बस कर वे तगिया, तू भी हाणे ॻाल्हाइण जहिड़ो थी वियो आहे जो तू मूंसां ॻाल्हाईंदे। अड़े धीअ ऐं नोह में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे। तो जहिड़े खे कहिड़ी ख़बर ठोया, तुंहिंजे लाइ त जहिड़ी नोह तहिड़ी धीअ। अड़े मूंखे त धीअर आहिनि, मूंखे फ़र्क़ु पए थो। तू हाणे मूं मां कंडा कढंदे। अड़े तगिया ॿुधी वञ मारो, शर्म कर। अड़े हाणे घणो मथो न हण हिन इल्ज़ामनि सां पुट पेट कोन भरभई कयां थो पुट गोहर खे फोन कहले हली कंदी सालार जे अॻियां पेश पोइ उते पियो कंदे ची ची ची। तूं रुगो मुंहिंजो ॾोहारी न आहीं पुट, सॼे ॻोठ जो ॾोहारी आहीं, सम्झी। मां त चवां थो तो जहिड़नि माण्हुनि जा फ़ैसिला कजनि ई न। तोखे त धपसी हिकिड़ो हणिजे, ये चीकट निकिरनि ची ची। पुट रुगो गोहर खे अचण ॾे, इते जो इते हिक जाइ ते अदालत बि हिते फ़ैसिलो बि हिते थो करायां। रुगो तोखे ई पुट न आहिनि तगिया, मुंहिंजो बि हिकिड़ो ई शेर पुट अथई, सॼे ॻोठ खां ॾाढो अथई। जे इज़त प्यारी अथई न त तो हले वञ। जे परू अची वियो न अहिड़ो असर कंदई जो राज ॾिसंदा। परू 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 इहो परू खणी ॿधो अथई। अड़े रे छा कंदो मूंखे परू ॾिठल आहे मूंखे जो पेड़ू मूंखे छा कंदो ॿियंगूं वढींदो ॿाहूं वढींदो। पुट मां कोन थो वञा, अॼु मां हिते ई थो वियां। वठी आ पुट खे वञ हल। मां चवां थो मां परू खे वठी ईंदुसि साईं, को अहिड़ो असर थींदे जो राज ॾिसंदई। अरे मां वेठो आहियां, वञ जाए न ॿुधाए छॾिया। कोन थो वञा तूं वठी अचीस। वञ जाए न जेकॾहिं पीउ जो पुट आहे न वञ जाए। अरे थो ही छा ॾिसींदो त मां वेठो आहियां। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।